जड़े कब्रिस्तान तो टपंदो एडो रोईंदो हो जो अखिन मां घोड़ा निकरंदा त गिटन ते नालियूं ठही वेंदियूं हूं। पुछण वारा यार पुछा कंदा उस्मान जहन्नम जे वाक़े में एडो न रोईंदा हो, कब्र जे वाक़े में एडो छो रोईंदा हो? हजरत उस्मान फरमाए तो यारो पहरी मंजिल कब्र जे इतो बचम त अगना भी बचंदुम, जे इतो न बचम त अगना भी बचण मुश्किल थी वेंदो आहे। इलाही नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अम्वालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाहि व मन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ बल्लगनाहु रसूलुहु नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां सोने नबी जा आशिक सोने साईं ते दुरूद शरीफ पढ़न। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिस दौर पे नाज़ा थी दुनिया अब वो जमाना भूल गए, औरों को जगाना याद रहा खुद होश में आना भूल गए। मुंह देख लिया आईने में पर दाग न देखा सीने में, दिल ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गया। जे तो सुता उठी जाग निंड न कजे तेरी मत सुल्तानी सुहाग निंड कंदे न मिलई। जे तो शाखों वनी तू छो थियो आ बेली बियन जो वठ कंजक करीम जी जग जो वाली जो हाणे सुखियो हूंदो सो जंजो इश्क अल्लाह सां। फ़कीर अमानुल्लाह साहब कोलाची जी दावत ते पीर बगदादी जे लगो लग अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असां के इन महफ़िल में शरीक कियो आ। उन रब जी असां ते चो वॾी महिरबानी आ। मां कुछ फ़िक्रे आख़िरत ते ॻाल्हाइण छो घुरां छो त क़ब्र असां खां विसरी वई आ, मौत विसरी वियो आ, तॾहिं ही पिंडाल अॼु ख़ाली नज़र थो अचे। न त अॻ में भी मां हिन स्टाफ ते जलसा कया आहिनि, माण्हू घणा हूंदा। हाणे यादि इहो थो अचे त दुनिया जी मोहब्बत असांजे दिलनि में घर करे वई आहे। दीन नथो वणे, असांखे आहे दौलत ऐं पैसे सां प्यार। पर छड़ो न फ़कीर अमानुल्लाह त ऐलान करे बाबा जेको भी ईंदो फी माण्हू खे 1000 रुपयो मिलंदो। पोइ तव्हां ॾिसो आहे त पेर रखण जी जाइ न हुजे। हे रब जी वॾी महिरबानी। अॼु 24 जनवरी 2026 में शनशर जे ॾिहाड़े ते हिन थधड़ियुनि हवाउनि हीरनि में विहारे करे क़ुरान थो ॿुधाए, पर ॾींहुं क़यामत जे हे क़ुरान मजीद भी असांजी शफ़ाअत कंदो ऐं इंशाअल्लाह असांजो ॿुॾल ॿेड़ो तरंदो। हिन क़ुरान जे सदके जहन्नम खां बची जन्नत वेंदासीं। हे मजलिसूं हे महफ़िलूं बेकार नाहिनि।
जहिते रब राज़ी थींदो आहे उन्हनि खे पंहिंजे हिन महफ़िलनि में आणींदो आहे। चओ अल्हम्दुलिल्लाह असांजी रब ते रब जी मेहरबानी आहे जो इन सर्दीअ जे मौसम में बाहि जे मच ऐं नरम बिस्तरनि मां कढी पंहिंजे क़ुरान जी ज़ियारत ऐं कचारी नसीब कराई। कुरान सां मोहब्बत रखो ऐं कबर रोज़ानो सॾींदी अथव नालो वठी चवंदी आहे ओ फिलाणा फिलाणे जा पुट मुंहिंजे मथो मस्ती गुरूर तकबर करे न घुम। कबर चवे थी मां खफन फाड़े छॾींदी आहियां, हॾा भञी छॾींदी आहियां, लिंग चकड़ा चूर करे छॾींदी आहियां। मुंहिंजे अंदरि अचे त सुहिणा अमल खणी अचे। मां ॾिसण में मिट्टी जो खॾो पर तुंहिंजे लाइ जन्नत जो घर बणिजी वेंदमि। इन जे करे हजरत उस्मान बिन अफ़ान जॾहिं कब्रिस्तान तो टपंदो एडो रोईंदो हो जो अखियुनि मां घोड़ा निकिरंदा त गिटनि ते नालियूं ठही वेंदियूं हूं। पुछण वारा यार पुछा कंदा उस्मान जहन्नम जे वाक़े में एडो न रोईंदा हो, कबर जे वाक़े में एडो छो रोईंदा हो? हजरत उस्मान फरमाए तो यारो पहिरीं मंजिल कबर जे इतो बचुम त अगना भी बचंदुम, जे इतो न बचुम त अगना भी बचण मुश्किल थी वेंदो। आहे भी नबी जो सहाबी अशरा मुबशरा सहाबिन मुवाजिन 10 सहाबन जी नबी जन्नत जी बिशारत ॾिनी। उन्हनि में हजरत उस्मान भी आहे, लेकिन कबर जी आखिरत जी गिणती, लेकिन तो असां के का परवाह ही नाहे। अचो मौत जी तैयारी कयो, कबर जी तैयारी कयो। ओ कोलाची साहिब ओ मिठे मोहम्मद अरबी जा दीवानो उन पाक मोहम्मद अरबी जो दीन बुधंदो अखिन बूटन खां पोइ ही कुरान कबर में कमी ईंदव। महशर जी ख्वारी खां बचाए जन्नत भी कुरान वठी ॾींदव। पोइ मां छो न चवां रख कुरान सां यारी त तोखे मिले जन्नत जी रहदारी। चएतो ए कुरान नूरानी शीशा जड़ा सीधा राह दिखावे, जो पढ़े ते अमल करे ओ त सीधा जन्नत जावे। चएतो कदर पानी दा मछली जाने याद जानिन मुर्गा भी, कदर कुरान दा अहमद जाने याद जानिन असहाबी। चएतो कदर कुरान दा की जानिन दुनियादार नबी ने, कदर ओना कोलो पुछ जड़े सुते शहर मदीने। कदर सहाबा खां पुछा कर। तोखे असां के दुनिया जो कदर दीन जो कदर नाही। मुझा भा हिन दीन सा मोहब्बत कर। आखिर एक डी मरणो थी मां मन्या तो असां सकरात वारा मानू भी ॾिठा होंदा। अब्बे जी सकरात, अम्मा जी सकरात, चाचे जी मामे जी सकरात, मथो बीठो अब्बे के ॻाल्हाइण जी ताक़त नाहे। अब्बे जे वात मो गिग वहण शुरू थी वई, अखियुनि मां नीर था हलन, ॼाण मां दुनिया के छॾियम। मुझे मरण खां पोइ बंगलो मुझे अलाए कंहिंजे हवाले थींदो, बनी अलाए कंहिंजे हवाले थी वेंदी, पुट यतीम बनजी वेंदा, घरवारी बेवा बनजी वेंदी। हे पानी समझे तो जो त कुरान तो फरमाए कल्ला इज़ा बलगत तराकिया वकील मन राक वज़न्न अन्नहुल फिराक। हे पानी समझे तो हर शे जुदा जुदा थियण वारी आहे। पुट जुदा मुखो थी वेंदा, घरवारी बेवा बनजी वेंदी, बच्चा यतीम बनजी वेंदा। ॼाण मिटन माइटन मुंहिंजा कपड़ा भी लाथऊं, कपड़ा लाहे खफन वारी चादर पाराए मूंखे पहनण वारी हालत करे कब्रिस्तान में खणी वेंदा। उहो ॾींहुं असां ते बि अचणो आहे। मत ईअं सम्झो कंहिंजो जनाज़ो खणो, मत चओ त हिन जो जनाज़ो मुंहिंजो न आहे। इहो न्यापो थो ॾे, अॼु हिन जे जनाज़े खे कुल्लो थो ॾे, सुभाणे तुंहिंजे जनाज़े खे कुल्ले ॾियण वारा ॿिया हूंदई। इन जे करे मौत जी कबर जी तैयारी हूंदी। गुनाह त न थींदो, पर गुनाह जो तसव्वुर भी दिल में पैदा न थींदो। अॼु मौत याद नाही, तॾहिं असांजो हाल ई तॾहिं कुरान फरमाए तो इज़ा जा अजलहुम ला यस्ताखिरून सातन वला यस्तक़दिमून। रब से फरमाए तो अजल जो टाइम आयो, मिनट त परे पर सेकंड भी मोकल न मिलंदई। मरण खां पोइ हर को चवंदो बाबा हलो त तड़कोरायूं, उन फटे ते लेटाईंदई, जे फटे के ॾिसी भॼी वेंदे मैयत जो फटो आ। तड़ो ब्या कराईंदई, साबुण ब्या पिया हणंदई, कॾहिं हीअं पिया फेराईंदई, कॾहिं हीअं पिया फेराईंदई। अॻे नलके ते वञी पाण गेड़ो ॾेई तड़कंदो हो, साबुण पाण हणंदो हो, तेल पाण हणंदो हो, कपड़ा पाण लाहींदो, कपड़ा पाण पाईंदो हो। हाणे कपड़न लाहण वारा भी ॿिया त पाराइण वारा भी ॿिया थी, पर इहे कपड़ा न हूंदई, खफन वारी चादर हूंदई। इन जे करे सोहणी पोख पोखे वञो कबर में वञे त कबर भी मुबारक ॾेई खटे आयो आहियां, हाराए न आयो आहियां। मां ॾिसण में मिट्टी जो खॾो पर तुंहिंजे लाइ जन्नत जो घर थी बणजी पवां। त
तॾहिं के अल्लाह वारे चो न आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का है पल की खबर नहीं, कि तो हुस्न फानी की सजावट पर अगर तू जाएगा आलमे फानी से धोखा खाएगा, मुन्नकिश सांप है डस जाएगा, रहना गाफिल फिर वहां बसताएगा, एक दिन मरना है आखिर मौत है, 2 दिन की चांदनी फिर अंधेरी रात है, कि तो कब्र रोजाना करती है पुकार, मुझ में कीड़े मकोड़े हैं बेशुमार, कर ले तौबा रब की रहमत है बड़ी, के तू है दार फनादा भाई, इथो लड़गिन कई व्यापारी, कई अपनी आप बचा गिन, कई खेत लुटा गिन सारी, के तू अगू सौदा दस्त बदस्ती नहीं मिलनी रकम उधारी, गाल असादी याद रखो मत वन्यो यार विसारी, के तू अकल मदानो नुक्ता काफी लोड़ नहीं दफ्तर दी, बेअकलानो असर न कर दी हदीस नबी सरवर दी, अकलमंद जे लाइ हिकिड़ो नुक्तो ही काफ़ी आहे। अल्लाह अकल सलीम नसीब करे, आमीन त चओ। ओ अदा आखिरत वारी जिंदगी के संवारियो, मौत जी तैयारी कयो, कब्र जी तैयारी कयो, आखिरत जी तैयारी कयो, मिठे रब रहमान सां मुहब्बत रखो, इन कुरान मजीद सां मुहब्बत रखो, जे कब्र में अपो न हलंदई, अम्मा न हलंदई, मासी नानी न हलंदई, पुट पोटा न हलंदई, ओ बगदादी स्टाफ घोटकी वारा जे कब्र में हलंदो तो सुहिणो कुरान हलंदो, हिन यार खां मुंह न मट जाई, हिन कुरान जो पढ़ण त वॾो सवाब, ॿुधण त वॾो सवाब, जो मदीने जे मीर फरमायो, सोने हबीबे किबरिया रहमत दो आलम फरमायो, हिन जी ज़ियारत करण सां ई रब बाने जा सगीरा गुनाह माफ़ करे छॾी। कुरान सां मुहब्बत रखो। अज असां कुरान के छड़ियो आ, तड़ी दुनिया में दर बदर धिकन में पिया हूं। अज खो तमा 40 साल पोइते वञो, हिन पोढ़न बुजुर्गन खां पुछा कयो तो सुबह जो आजान मिलंदी ही साईं, नौजवान मस्जिद में, पोड़ा मस्जिद में, पर नंढा बार भी मस्जिद में आने, पोड़ा भी मस्जिदों छड़े विया, नंढड़ा भी मस्जिदों छड़े विया, अले छा थियो आ, अले केड़ी असां जे मथों नजर लगी वई जो रब रुसी वियो आ, जो असां जो मस्जिदों खाली, उताकू आबाद, होटल आबाद, दुकान आबाद, होटलन के दुकानन के आबाद करण वारो अल्लाह जे घरन के आबाद कयो, मन ॾींहं क़यामत जे मस्जिदूं तहां जो शफात करन, मन बुडल बेड़ो तरी पवेव, जहन्नम खां बची जन्नत हलिया वञो। मस्जिद में नमाज पढ़न खां पो नौजवान ऐं पोढ़ा पो कुरान मजीद जी तिलावत कंदा हा, ज़िक्र अज़कार तेसी ते न उथंदा, वरी सिजो बरे से इशराक पढ़ूं पिछे निकिलसूं न, हाणे इशराक छुट्टी फर्ज छुटो, असां जूं अमड़ियूं न्याणियूं असर जे टाइम ते उथी हुए वीचारी वुज़ू करे, हे हे नमाज पढ़न खां पोइ कुरान जी तिलावत ज़िक्र अज़कार अल्लाह अल्लाह हलंदी ही, बुहारी असांजी भेण ॾींदी ही भी ज़िक्र हलंदो हो, बच्चन खे लोली ॾे भी ज़िक्र हलंदो हो, मानी पचाईंदी ज़िक्र हलंदो हो। अज असांजी अमड़िन न्याणिन जे घरन मो भी ज़िक्र निकरी वियो, मर्दन मो ज़िक्र निकरी वियो, कुरान जी तिलावत हली वई, पो खुदा जा कीअं अज़ाब अचन, ॾिसो जंहिंखो जो पुछा कर त चे मौली साहब पूरत ई कान्हे, अगे हिकड़ो कमाईंदो हो 20 ॼणा खाईंदा हा, हाणे सभई कमायूं था पोइ भी पूरत न आहे, हाल छा आहे, कुछ समझण जी कोशिश कयो, हाल इहो आ जो असां हिन यार खे रुसाई वेठा हे घरन में पियो आ, उताकन में पियो आ, बंगलन में पियो आ, शोपीस करे शीशड़न में बंद करे रखियो, रोजानो अदी असांजी अमड़ भेणन के रहे सां साफ कंदी, पर पढ़ण लाइ वक्त कोनी। अगे जमाने में टीवियूं हूंदी हूं, पो बार पाड़े ओड़े वारा भी जंहिंजे घर में हूंदी ॾिसण वेंदा हा, बाबा टीवी हे फिलाणे दे घर ओॾे वेसो ईअं न, अब बाल इन वञ ॾेखनि, अच्छी ॾाढ़ी वारा भी खरिया पर पोड़ा भी खरी पिया, टीवियूं ॾिसंदे मौलविन वाइज़ नसीहत कया, बाबा टीवी न ॾिसो, गुनाह वा, नमुड़ी नमुड़िया, वरी अंग्रेज बेईमान खारो लानत जो मोकिलियो, डिश एंटीना, घर वेठे मुफ्त में जीअं नेकियूं कमाइनि, ईअं न, टीवी ॾिसण सां तव्हांखे सवाब मिलंदो न,
आने टीवियों बंद, डिश बंद, वरी एकड़ी तार कढियो, केबल घर घर में पुजायो। अञा चयो त मुसलमान अञा सुधरन था, नेक था थियन, वरी मोबाइल में एड़ो सिस्टम दिनो जो घर वेठे चंगा भला नेक निमाजी मुल्ला मौलवी भी वेठा हलाए। छा थियो? कुछ सियाणा थियो, शैतान भितर भितर ते लानत वसाए छड़िया, पर अञा भी असांजी अख नथी पड़जी। दुआ कयो अल्लाह सभनी मुसलमानन जे बच्चन के दीनदार, नेक, साले, निमाजी करे। आमीन त चओ न। निमाज घर में न होंदई, बरकत न होंदई, निमाज न होंदई, रहमत न होंदई, निमाज न होंदई, घर में झेड़ो होंदई, मुसीबत अजाब होंदई, पर जे निमाज होंदई त रहमत ऐं बरकत खुदा जी घर में वसी पवंदई, रुठल राज़ी थी जन्नत जो फैसलो भी करे। चो इंशाअल्लाह निमाज सां मोहब्बत रखबी, कुरान सां यारी रखबी। अब ही कुरान डॉक्टरन जो डॉक्टर थव, बेन डॉक्टरन दे वींदो, हकीमन वट वींदो, पैसा वठदव, डोकड़ वठदव, पो बीमारी वणे या न वणे, हे रब जे कुरान दे ईंदो, मुफ्त में दवा मिलंदो, पैसो पाई न वठंदव, पर मैं जेके मुजी दवा मिली क़यामत तक बीमारी न मोटंदसि। साईं भला तू हकीमा डॉक्टरां फरमाए हा यासीन वल कुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन। फरमाए मां एड़ो हकीम आ जेके मुजी दवा मिलंदी वई, क़यामत तक बीमारी न मोटंदस, न उथलंदी। सही मोजा दोस्तों हिन कुरान मजीद को इलाज कयो, हे कुरान मजीद रहमत वारो, बरकत वारो। तरी फरमाए वनु नज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन। रब तो फरमाए शिफा भी मुझे कुरान में, रहमत भी मुझे कुरान में। ओ पीर बगदादी जे इलाके जा मुसलमानों, फायदो उनके मिलंदो जे में ईमान जा दाना हुंदा। अल्लाह तवा में ईमान रखियो जो रब तवा के चूंडे पंजन घरन मो कढी करे, हिन उताकन मो कढी, होटलन मो कढी करे, हिन कुरान जी महफिल में तवा के पलाल ते तड़न ते विहारे कुरान बुधरायो थई। हे कुरान ॾींहुं क़यामत में सुञाणी दो चो इंशाअल्लाह रुठल रब जी कावड़ ढरी थी पवंदी, जहन्नम खां बची जन्नत हलिया वेंदासे। तॾी सॾींदे फरमाई ज़ा कुरअल कुरान फस्तमिउ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। रब से फरमाए तो जॾहिं मुझो कलाम मुक़द्दस पढ़ियो वञे, कलमे वारे जो कमा पंहिंजी कचारी में फिले दोस्तन के फिटी करे, मुझे कुरान जे साम्हूं गोॾा भनी अदब सां ॿुधे साईं पोइ पंधु करे अचे त कहिड़ो फ़ाइदो मिलंदो। रब तो फरमाए कदम कदम ते गुनाह मेटे, दर्जा बुलंद करे, नेकियूं लिखराए, जहन्नम खां परी करे, मां रब जन्नत जो फ़ैसिलो कंदोमांस। जेके भी हिते आया हो खाली झोलियूं खणी आया हो, उथंदो त रहमत सां झोलियूं भरियल हो। अचो जिंदगी ते भरवसो नाही। मुखे एकड़ो वाक्यो थो याद अचे, हिंदुस्तान जे अंदर एकड़ो वडो डॉक्टर हो। अब वडा मानू बीमार थींदा आहिनि, पोइ वडन डॉक्टरन दे वेंदा आहिनि, गरीब गुरबन दे न। असां बीमार थींदा आहियूं, गरीब गुरबे कंहिं डॉक्टर दे वियासीं, माशाअल्लाह पोनेस्टान गोरी पेनाडोल ॾेई छॾे बि ठीक थी वेंदासीं। को टिकी फोटे सां मसलो हल थींदो। अमीर जेके वडा माण्हू उहे चवंदा आहिनि वॾे डॉक्टर कोलो वञो जेको टेस्ट भी त साॾी करे न, पैसा भी त फुरे ई न। तोखे पैसो पंहिंजो आहे न, तोखे पैसो रब अहिड़ो ॾिनो आहे जो रब रहम करे। कावड़ जी त न वेंदव न। हलाल जो पैसो हुजे त कोन जो कदुर भी करे, हे हराम जो पैसो अल्लाह रहम करे। पोइ वञदा ईअं विञाईंदा, पोइ ख़ुदा जे नाले ते ख़र्च करण खां कीबाईंदा। बाक़ी होॾे बीमारनि में, इस्पतालनि में, डॉक्टरनि में लखे लुटाईंदई। वो डॉक्टर भी वड्डा, वो डॉक्टर हुजे बाबा फीस वडी हुजे, पो 2000 फीसा भी उते वींदो, और डॉक्टर भी एड़ा सुधरियल उते वेठा आहिनि। पो अल्लाह रहम करे, हाली मरीज खे चवंदा बा टेस्ट कराए, हे बीमारी हे बीमारी, हिक टेस्ट न 15 टेस्टूं कराए। हाड़ी मरीज बेचारे के पिनण जोड़ो कंदा, समझो था कि न। पिनाए पिनाए खर्च कराए, पो वरी अची टेस्ट कराइण खां पो दवा लिखंदा, उहा भी स्टोर जी दवा भी ओड़ी लिखंदा। अल्लाह रहम करे, जेका एंटीबायोटिक एड़न डॉक्टरन अंधड़न के का खबर भी नथी पवे। हाणे एकड़ो दोस्त हो मुझो मरीज थी पियो, मुखे चेसई डॉक्टरन मुखे सॼो अंदर मिशन में विधी के फुल अल्ट्रासाउंड कंदासीं, पो भी अंधन के बीमारी जी खबर न पई। अगे ज़माने जा डॉक्टर हा हकीम होया, हाणे त हिन डॉक्टर हुई हकीम आ, पर एडा होशियार नब्ज शुनास हा। हे नब्ज ॾिसण सां मरीज जी तबियत ॿुधाईंदा।
हाणे हेडे नौशहरो अबड़ो आ शिकारपुर जिले में उते हिकड़ो हकीम रहंदो आ अब्दुल कयूम कंबो ऐं मां उते वयम त हिकड़े नौजवान के सुमारियो वेठो अले छा नासन में विधई छिक ॾिनी ई पन्ने ते बाहर रखी मां चयो बा हे छा कयो मरीज़ सां मूंखे चयसई हे अगे एक्सरो असां इएं कंदासीं मरीज़ जो एक्सरो कयो त मुफ्त में एक्सरो समझो था न अज उन हकीमन जो कदर ना है मां दुआ करण आयो आ वरी हकीम भी असा जा अल्लाह रहम करे उहे वरी नुस्खा दींदा ही न बंद करे छड़ियो पान के हकीमन वट वडा वडा नुस्खा हा बहरहाल मां अर्ज के मुजा प्यारा दोस्तों मां अर्ज के उन बेचारे दोस्त चयो से मुके एडो परेशान क्यों खबर ही न पेन पो अल्ट्रासाउंड सजो मुजो करे पो भी दवा एंटीबायोटिक लिखंदई उन एंटीबायोटिक दवा में एक बीमारी वने त 15 बीमारियों बियो समझो था न एंटीबायोटिक जो इहो सबब है एक मो जान छुटंदी बियो बीमारियों उथली पोंदियो बहरहाल वो वडो डॉक्टर वडन डॉक्टरन ने उन रिपोर्टो बपोटो चेक करे उन ते बाबा गाल बुध तोखे तमाम गंदी बीमारी आ चेपो जे तोखे हाने इंडिया में इलाज न थींदो तोखे लंडन था मोकलियो वडो मानू जो ठीक आ बीमारी सेहतमंद ठीक थी पवे जडे लंडन में पहुतो डॉक्टर हनन जो इलाज क्यों इलाज हलंदो रहो काफी वक्त गुजरियो अन्या बीमारी वधेस पई खुटेस न पई मरीज अगते तो जो थियो अन्या पोते रिवर्स में पे वने आखिर हलंदे डॉक्टर चोस बाबा तू हाने ला इलाज आ तुझे मर्ज जी दवा सा वट कोने हाने पंजे मुल्क मोटी वन तू सिर्फ 2 ॾींहनि जो मेहमान आ तू मरी वींदे आवाज के जो इजराइल जो भव जी मौत जी खबर बुधजे तो उन मानू जो छा हाल हुंदो न था गलायो हिते न छड़ो इजराइल भी हकल दे त कहंदा सा कढा पीछे देखो को एडे भची को एडे अबा अमानुल्लाह दा कट जलसा कराए जलसो उनी करायो हिन के मार असा के न मार एडो भव आ इजराइल को मौत को पर मौत जी अग में तैयारी होती तो को भव न होंदो हित त सदा ही परेशानी जो हितों साह निकरदो वींदो कब्र में पुजंदो वींदो नेक साले कब्र न होंदी दिसन में मिट्टी जो खडो पर अंदर जन्नत जो कर इते त सदा ही परेशानी आवाज छोरन तंग करे छड़ियो आ मौलवी साहब दुआ त लिखी दे हाने मौलवी तावीज लिखे पो हिन जो छोरो सुधरंदो नंदे हुंदे मेहनत कई कोन मदरसन में छड़ई कोन मौलविन उनके कुरान न पढ़ायो वनी स्कूलन में छड़ई हाने स्कूली छोरा ये कड़ो अदब सिखंदा जेके पान भी पेशाब कंदा अब सही तो गलाया गलत तो गलाया लाउड तो वारो गले मुवारे के वठई तो हाने वदी तुजी बहरहाल मां दुआ किया तो अल्लाह ताला तवा सा जे बच्चन के नेक करे आमीन तो चो मदरसन में दीन सिखारे वींदो आ पी मां जी इज्जत सिखारे वींदी आ पी मां जो अदब सिखारे वींदो आ असा के वरी छोकरा भी गोले सोले ओढ़ा दींदा जेके दिमाग जा गपी जे हण मुला जे कंध में मंडा टुंडा अंधड़ा दिनो पर मदरसन वारन एड़ी मेहनत कई खुदा जो कसम आलमन हाफिजन कारिन एड़ी मेहनत क्यों जो कारी मोहम्मद अली मदनी शिकारपुर वारन जेड़ा कारी पैदा करन नु या मदरसन जी मेहनत आ चो न सुभान अल्लाह क्या वड़े बैठा है मुल्लन कुछ न किया जो अल्हम्दुलिल्लाह आलमन मेहनत कया होडे असा जो कायदे जमियत मौलाना फजल रहमान जो इनन जे नक में नाकेली विझ वेठो आ तो इंशाअल्लाह इन धरती ते आलमन जी मेहनत सा इस्लाम जो बोल बाला नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत जमियत उलमा इस्लाम कायद मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान मां दुआ करन आयो हां अल्लाह सबनी मुसलमानन जी बच्चन के नेक साले कुरान जो हाफिज कारी आलिम बनाए खुदा जो कसम जे कदे तू मरी कब्र में पहुते बच्चो कुरान जो हाफिज होंदुई वेठो कुरान पे पढ़ंदुई कब्र ते रहमत जो मीह पे वसंदुई बहरहाल मां अर्ज कम ते हिंदुस्तान जे उन मरीज के उन डॉक्टर के जडे तो लंदन जे डॉक्टर ला इलाज करे घर मोटायो घर जो आयो त मायूस चेहरो लथल मानो के सीने में खुशी होंदी आ जाहिर चेहरे में थींदो आ गम अंदर हित होंदो
चेहरो बुधाइंदो तो फिलाणो दुखायल आ खुशी हित चेहरो बुधाइंदो चो बाबा हिन के खुशी आ दंद पटिया पैदा खिलंदो तो मथे या आया न ए गमगीन मायूस थी घर आयो घरवारी तुस खैर ता है जे खैर कोने मां बिन डीहन जो मेहमान मरी विंदो घरवारी तुस केर तोखे मारींदो जे डॉक्टरन चेवा तू पूरो थियो आ जेरो खत्म गुर्दा खत्म हर शे खत्म थी एक बीमारी न थी सत बीमारी घरवारी जो सगाल बुध मारण जियारण वारो मुझो अल्लाह हुआ केरा चे चरी डॉक्टरन चेवा तू मरी विंदे चे मारण वारो अल्लाह हुआ पराने गाल बुध एकड़ो हकीम आ सुठो तोखे मां उनको दवा थी वठी दिया अल्लाह कंडो तोखे सेहत मिलंदी चे हिकड़ी बीमारी होजे त जान छुटे न सत बीमारियूं हन पो किए थींदो घरवारी चुस्त वठी त दिस चे ठीक आ नथी मुड़े त दवा उन जी वठी अच पर मां मरी विंदुम बचंदुम कोन सत बीमारियूं हन घरवारी चुस हकीम सुठो आ दवा भली दींदो आ पर पैसा भी न वठंदो आ मुफ्त में दींदो आ जे भली वठी आ पर हाणे जे गाल बुध उन जी रखी आए त 7 ॾींहं इलाज हलंदो 7 ॾींहंनि खां पोइ तोखे इंशाअल्लाह यकीनन शिफा मिलंदी पर 7 ॾींहं तोखे ॻाल्हाइणो न आहे ॻाल्हाईंदे त तोखे दवा न लॻंदी घरवारी के चई खुदा जी बानी ॻाल्हायां न त पोइ त मरंदुम मरां उहे थो त मूंसां ॻाल्हाए ॿोलाए त सही न झले छो थी चई हाणे मर्ज़ी तुंहिंजी आख़िर मजबूरन चई ठीकु आहे पहिरें ॾींहुं घरवारी अची पाणी जो गिलास ॾिनुसि ये गिलास दे वेठो दिसे पियो इन में ना का फकी ना का गोरी ना का दवा चे शाहे घरवारी के इशारो करे चे कुछ आहे तो कोन चे सब कुछ नी में थी पी त सही न अञा वो पानी इन पंजे वात ते मस रखियो निड़ीअ में थोड़ो पानी जो ढुक वियो त जान में सेहत अचण शुरू थी वियस समझी वियो त असर वारे हकीम जी दवा आहे चओ न सुभान अल्लाह बे दिहाड़े पियारेंस 3 ॾींहं पियारेंस त घरवारी के ही सॾु कई इशारो के जे हेॾे सुरिया वेझो आई जे छाई छा घुरेंस तुंजा त ख्याल ही मटिया पया मानी घुरेंस मानी छा घुरेंस मानी घरवारी जो छा खाईंदो जो ड्रिपन के जरिए खाईंदो हो पींदो हो हाणे छा खाई सघंदो अध मानी वध में वध मानी जेका भी माखों वधिक खुशकियूं है न खे जेका मानी पकल हुई सजी अची घरवारी अगे रखियस मानी इन जो शुरू कयो त हिय जो शुरू कई त सभे मानी खाई सभे खाई घरवारी हकला ने भागा मस बीमारी मो उथियो आ सभे मानी छो तो खाए छड त सही जे ॾाढी भुख लगी आ इशारो के अञा भी खड़ी आ घरवारी न हाणे मानी बंदा तू मस मस्त बीमारी मो उथियो आ आखिर चौथे नी पंजे नी 6 नी 7 नी पानी पूरो कयई ट्रप खाई उथी बैठो घरवारी के मां सफा ठीक आ हाणे मोकल दे तो कुछ ॻाल्हाया तो सा कचारी कया घरवारी चुस तकड़ न कर अग में वञो उन डॉक्टरन का पुछी आ जिन तोखे ला इलाज कयो आ त बीमारी आहे या वई सुभान अल्लाह ही नथा कयो वयो डॉक्टरन वट वनी डॉक्टरन चेकअप कयो डॉक्टरन चेक करे दिसी करे डॉक्टरन जे वातन में आंगुरियों अची एक बे दे इशारो करे पिया चवन यार पुछोस त काथों दवा कराई थई डॉक्टर पुछन ता तू त मरण जे वेझो है तू बचियो आ केड़े के डॉक्टर को इलाज करायो थी जे के डॉक्टर को दवा न वरती तुम हकीम को दवा वरती आ जे बुधाए केड़े हकीम को दवा वरती थी दस दे ते मरीज बेचारा तड़पिन था ओडे मोकलियो चे गाली आए मुखे खबर ना है हकीम ले केड़ो आ मुजी घरवारी दवा वठी आई चे मेहरबानी कर घरवारी को पुछी अच असा के दस तडे मरीज बेचारा बेडन ते तड़पिन था ओडे मोकलियो कलमे वारो पाक नबी जा परवानो मिठे मोहम्मद अरबी जा दीवानो तवज्जो कयो घरवारी दे आयो घरवारी के चे बुधाए त केड़े हकीम को दवा वरती थी घरवारी जो वे त मा तो कोन हकीम जी ज़ियारत थी कराया सुभान अल्लाह ही नथा कयो सभई कावड़िया वेठा हो बस एकड़ो ही नारो बटरे त हणन नारा माशाअल्लाह मुझे नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा
शान अहल बैत नारे तकबीर। घरवारी अंदर कमरे में वही तो कमरे में हिन सोहणे हकीम के खयूं आई ये दिखारे ते हिन हकीम जो इलाज करायो तो माई दाह निकरी वसो गैर मुस्लिम हो काफर हो। घरवारी के जंगाल बुध है कुरान असांजे घर में की आयो तू भी गैर मुस्लिम मां भी गैर मुस्लिम कुरान की आयो। घरवारी जो गाल बुध नाराज थे या राजी थे तू मौत जी कश्मा कश्मी में बीमार अस्पतालों में तड़पे पियो मुखे रब जो वडो खौफ थियो। पाड़े में आलिम सगोरो बुजुर्ग हो वनी मां उन जे हथ ते बैयत करे कलमो पढ़ी मुसलमान थियम इन कुरान मजीद जो सबक भी वरतो थम। हाने रोजानो ही कुरान मजीद पढ़ंदी रहंदी आहियां। हाने तुझी मर्जी घर में रखे या कढे। हाने मुखे उस्ताद मुखी चयो हो जको भी ला इलाज मरीज होजे उनके 7 मरतबा अलहम्द शरीफ पढ़ी करे पानी ते दम करे प्यारियो अल्लाह उन जे मर्ज के रफे दफे करे छड़ियो। तोखे हुयूं 7 बीमारियों 7 डी तोखे पड़ी पानी प्यारियो तम अल्लाह से तोखे शिफा दिनी आ तो रोई वेठो घरवारी के जाने देर न कर मुखे भी उन बुजुर्ग दे वठी हल मां भी कलमो पढ़ी मुसलमान थी न सोहणे कुरान जो सबक तो वठण घुरा। सोनी जे करे मां अर्ज करण आयो आ त कुरान मजीद बच्चन के पढ़ायो। कुरान रहमत वारो बरकत वारो है एड़ी डिग्री थव कुरान जा हाफिज आलिम थी पिया या डिग्री कब्र में भी गड हलंदर। अंग्रेजी तालीम वारी डिग्री मरण खां पोइ इते थुकूं पई चटींदी कुरान वारी डिग्री कब्र में भी हलंदी।